ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولقد يسرنا القرآن للذكر فهل من مدكر صدق الله مولانا العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وآله وبارك وسلم عدد كل معلوم لك دائما أبدا मुझा मोहतरम दोस्तों भाइरो अज जो प्रोग्राम बसिलसिला दिस्तार फजीलत हुफ़ाज़ किराम इन दीनी इदारे जे ज़ेर इंतज़ाम थी रहियो आहे जंहिंमें तव्हां सां शरीक थिया आहियूं। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला असांजे इन नौ निहालनि जे इल्म में अमल में उम्र में बरकत अता फरमाए ऐं उन खां पोइ अल्लाह ताला असांजे तमामु उन्हनि इदारनि में जिथे क़ाल अल्लाह व क़ाल रसूल जी तालीम हली रही आहे अल्लाह ताला उन्हनि खे ता क़यामत आबाद फरमाए। अज़ीज़ो असांजे मुस्तक़बिल जे हिफ़ाज़त जा ज़ामिन इहे इदारा आहिनि जिथे अल्लाह जे रसूल जी तालीम हले थी, छो त असां उहा मख़लूक़ आहियूं जंहिंसां उख़रवी ज़िंदगी वाबस्ता आहे। जन सां उख़रवी ज़िंदगी जो वास्तो न आहे उहे सभु फ़ना थी वेंदा। तव्हां असां सां उख़रवी ज़िंदगी वाबस्ता आहे। आख़िरत जो जहान तव्हां असांजे लाइ तंहिंजे करे पाण खे मरण खां पोइ वरी ॿीहर उथणो आहे, पोइ मरणो कोन्हे बसि। अल्लाह ताला फरमाए थो मिन्हा ख़लक़नाकुम व फ़ीहा नुईदुकुम व मिन्हा नुख़रिजुकुम तारतन उख़रा। इंसानो तव्हांखे असां मिटी मां पैदा कयो आहे, वरी तव्हांखे मिटी में दफ़न कयो वेंदो, वरी उन खां पोइ तव्हांखे उथायो वेंदो। कुल्लुन इलैना राजिऊन, सभु असां ॾे मोटंदा। पोइ क़यामत जे ॾींहुं असां तव्हांजे अमाल जो वज़न रखंदासूं, छो त दुनिया में आया ई असां शूर सां हूं, सम्झ सां आहियूं। ख़ुदा असांखे अकुल ॾिनो, असांखे तालीम ॾिनई। पोइ रब तबारक व तआला असांखे फरमायो त इहो क़ुरान अथव, इन ते अमल कयो, रसूल अथव, इन जी पैरवी कयो। मा आताकुम रसूल फख़ुज़ू व मा नहाकुम अन्हु फंतहू। जेके बि इंसान दुनिया में हज़रत आदम खां वठी क़यामत ताईं जेके बि आया उन समूरनि खे इहे ॿ शयूं मिलियूं आहिनि। किताब बि ख़ुदा जे तरफ़ां तालीम बि मिली आहे, रसूल बि मिलियो आहे। पोइ ख़ुदा वटि बि उहे बाना मुक़रब थींदा जन अल्लाह जे तालीम खे चिंबड़ी वरितो ऐं रसूल जी पैरवी कई। पोइ रब तबारक व तआला तव्हां असांजे अमाल जो वज़न कंदो। ईअं कोन ॾिसंदो त हे पीर जो पुटु आहे, हे ख़ान जो पुटु आहे, सरदार जो आहे, नवाब जो आहे, बोतार जो आहे, न। अल्लाह ताला फरमाए थो वनज़ुल मवाज़ीन अल क़िस्त लियौमिल क़ियामह, क़यामत जे ॾींहुं असां इंसाफ़ जो ताराज़ू रखंदासूं। पोइ तव्हांजे अमाल जो इक़बाल जो वज़न थींदो। फमन सक़ुलत मवाज़ीनु फ़उलाइका हुमुल मुफ़्लिहून। पोइ रब साईं फरमाए थो जंहिंजो नेकिन जो पलड़ो गौरो थियो, पोइ तोणे शेख हुयो, तोणे कोरी हुयो, तोणे मलिक हो, तोणे हजम हुयो, केर बि हुयो, कहिड़ी बि बिरादरी जो हुयो, कहिड़े बि ज़ात पात जो हुयो, कहिड़े बि इलाइक़े जो हुयो, कहिड़े बि ख़ानदान ऐं नसब सां तालुक़ रखे पियो। फमन सक़ुलत मवाज़ीनु फ़उलाइका हुमुल मुफ़्लिहून। जंहिंजो बि नेकिन जो पलड़ो गौरो थियो इहे कामयाब। वमन ख़फ़त मवाज़ीनु फ़उलाइका लज़ीना ख़सिरू अनफुसहुम फ़ी जहन्नम ख़ालिदून। अल्लाह ताला फरमाए थो जेको बि हुयो, जहिड़ो बि हुयो ऐं जहिड़ी बि वॾी क़ौम ऐं बिरादरी सां, वॾे क़ौम ऐं ज़ात पात सां तालुक़ रखे पियो, पर अमलनि में ख़सारो थी पियो, नेकिन जो पलड़ो हल्को थी वियोसि, इहो जहन्नम जी बाहि जो बल थी वियो, हमेशह हमेशह ख़सारे में हलियो वेंदो। सो लिहाज़ा असां हिते दुनिया में आया ई इन जे करे आया आहियूं त रब जे फ़रमान ते हलूं। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो इन हाज़ल क़ुरान यहदी लिल्लती अक़वम। बेशक ही क़ुरान अथव जेको तव्हांखे सौ रस्तो मुहैया कंदो
तव्हांखे सुहिणो अक़ीदो इहो ॾसींदो, तव्हांखे भले अमल जो सबक़ु इहो ॾींदो, भलो किरदार ऐं दुनिया जे अंदरि भलो अख़लाक ऐं दुनिया जे निज़ाम खे बहितर बणाइण जे लाइ तव्हांखे फार्मूलो ही क़ुर ॾींदो। पोइ पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जो कमु इहो आहे त उम्मत खे अलाह जे फरमान ते हलण जो तरीक़ो सेखारे। पोइ जेके बि अंबिया अलैहिस्सलाम आया उनखे जेके बि पंहिंजे पंहिंजे दौर में किताब मिलिया, तालीम मिली, पोइ पंहिंजे उम्मत खे अलाह जे फरमान खां आगाह कयूं। चुनांचे आख़िरी नबी मुहम्मद रसूलुल्लाह दुनिया जे तख़्ते ते आयो, उन बि असांखे क़ुर पाक जे मथां अमल जो तरीक़ेकार सेखारियो। त ख़ुदा जो क़ुर हीअं थो चवे, वर्सो हीअं तक़सीम थींदो, मुआशरे में हीअं रहिबो, निज़ाम हीअं हलाइबो, अमुन हीअं पैदा थींदो, बेखौफ़ी हीअं ख़तमु थींदी, हिन नमूने सां सुकून ऐं माहौल जो सुकून वारो माहौल मुहैया थींदो, ऐं हिन नमूने सां तव्हांजो उथण वेहण, हिन नमूने सां तव्हांजी ॾेती लेती, हिन सां बेशरा आहे तव्हांजो ख़रीद फ़रोख़्त, हिन नमूने सां उथण वेहण। दुनिया जे अंदरि कार वहिंवार तमामु शोबा आहे ज़िंदगी में जेके शयूं तालुक़ रखनि थियूं, उन्हनि समूरनि जे मथां प्रैक्टिस हज़ूर करे ॾेखारे। छो त इस्लाम जामे निज़ाम आहे ऐं इस्लाम हिकिड़ो मुकम्मल निज़ाम हयात आहे जेको तमामु उमूर ते क़ुर ऐं इस्लाम असांजी रहनुमाई करनि था, पैगम्बर असांजी रहनुमाई करे थो। पोइ रब साईं फरमाए थो, वमन यब्तग़ी गैरल इस्लाम दीनन, जंहिं बि इस्लाम खां सवाइ ॿियो को ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो इख़्तियार कयो न, ख़ुदा फरमाए थो मां वटि क़बूल कोन थो, ऐं आख़िरत में इहो इंसानु खसारे में हूंदो। लिहाज़ा असांखे जेकॾहिं अॼु दुनिया जे अंदरि बहितर माहौल असांखे हासिल करणो आहे ऐं बहितर मुआशिरो क़ाइमु करणो आहे, ऐं असांखे जेकॾहिं पंहिंजे इलाइक़े जे अंदरि अमुन क़ाइमु करणो आहे ऐं हमदर्दी ऐं ख़ैरख़्वाही वारो माहौल पैदा करणो आहे, त पोइ तालीम क़ुर जी ते अमल करणो आहे। पोइ इहो क़ुर अथव जेको असांखे तमामु उमूर आहे ज़िंदगीअ में, तमामु जेके बि शोबा आहे ज़िंदगी आहिनि उन में असांजी इहो रहनुमाई करे थो। ऐं पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम इन ते असांखे अमल करे ॾेखारियो। हज़ूर जी ज़िंदगी असांजे लाइ मशअल राह आहे, जंहिंजे लाइ पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जे उन ज़िंदगी जी तक़लीद जे लाइ अलाह साईं बि असांखे फरमाए थो, उसवा हसना इन में अथव, लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम। पैगम्बर जी ख़ैरख़्वाही, पैगम्बर जी हमदर्दी जो तव्हांखे जेका शइ तकलीफ़ में विझे थी, हज़ूर खे ॾुख थिए थो। एॾी वॾी जो पाण फरमायूं त अल मुस्लिम को जसदिन वाहिदिन, मुस्लमान हिकिड़े जिस्म वांगुरु आहे। हुन कुंड वारे खे तकलीफ़ात हिन कुंड वारे खे महसूसु थिए, दर्द महसूसु थिए। जीअं जिस्म जे आंगुर खे का तकलीफ़ थींदी आहे त सॼो जिस्म बेक़रार थी वेंदो आहे, अखि में सूर हूंदो आहे त सॼो जिस्म बेक़रार थी वेंदो आहे। फरमायूं एतिरी हमदर्दी मुस्लमाननि में, ख़ैरख़्वाही ईअं मुस्लमाननि में इहा ईअं एॾो वॾो पाण में अहसासु हुजे जो सभ खां वधीक अलाह ताला फरमाए थो त पैगम्बर खे उहा तकलीफ़ में उहा शइ विझे थी जंहिंमें तव्हांखे जेका तकलीफ़ थिए थी, जेका शइ तव्हांखे ॾुख पहुचाए थी, हज़ूर खे इहा शइ तकलीफ़ पहुचाए थी। ऐं पाण फरमायूं उसवा हसना इन में आहे। हज़ूर जे ज़िंदगीअ में ईसार ऐं क़ुर्बानी सिखजे त हज़ूर जे सहाबा खां सिखजे, हज़ूर खां सिखजे। जेकॾहिं हमदर्दी ऐं ख़ैरख़्वाही, मुआशरे जे अंदरि भलाई, पाड़े सां भलाई ऐं इंसाफ़ जे तक़ाज़ाउनि खे पूरो करणो आहे, त पोइ हज़ूर जे ज़िंदगी खां ॿाहिरि कुझु बि न आहे। अल्लाह तबारक व तआला पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जे क़ल्ब अतर ते जॾहिं ही क़ुर नाज़िल फरमायो, पोइ अल्लाह तबारक व तआला हज़ूर खे फरमायो, ऐं नबी दुनिया वारनि खे चओ, कुल हाज़िही सबीली अदू इलल्लाह, चवनि त हीउ अथव मुंहिंजो रस्तो, मां तव्हांखे ख़ुदा जी तरफ़ सॼां थो, तव्हांखे ख़ुदा जी तरफ़ सॼां थो। इहो क़ुर तो, इन क़ुर का बि कसर न छॾी आहे जंहिंमें असांजी का रहनुमाई नथी हुजे जो असां काथे मुंझी बीह रहूं त हाणे असांजे लाइ रस्तो कोन्हे, हाणे छा कयूं। हज़ूर जो फरमान, अलाह जो फरमान, सहाबा जा हालात वाक़ियात ऐं उलमाए दीन मतीन जिथे रहनुमाई न कई हुजे, पूरी क़यामत ताईं अचण वारनि इंसाननि जे लाइ हे क़ुर रहनुमाई जे लाइ काफ़ी आहे। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, मा आताकुम रसूल फखुज़ू वमा नहाकुम अन्हु फंतहू। जेका शइ रसूल ॾे वठो उन ते हलो, जेका झले वठो उन खे फिटो कयो। अज़ीज़ो, अॼु आलम इन जी कोशिशि करनि था त असांजे मुआशरे में
जेको उसवा हसन हसूर जो जेको तरीक़ो उहो असांजे मुआशरे में ईजाद थे, असांजो मुआशरो उन नमूने ते कायम थे। पर अज जो मुसलमान ज़ाती मफादात के ॾिसी करे, खौफ ऐं तमा में लालच में अची करे ऐं ज़ाती पंहिंजा चार कम ॾिसी करे पोइ दीन खां परे थो भॼे, हज़ूर जे तरीक़े खां परे थो भॼे। पोइ यहूदन ऐं नसारनि वारे ॾिनल निज़ाम जी कॾ लॻे थो पियो त हेॾे मूंखे फ़ाइदो थींदो, हेॾे नुक़सानु थींदो। अॼु घणा माण्हू अहिड़ा अथव कलमे वारा बि, अॼु तव्हांखे ॿुधायां थो, अहिड़ा माण्हू घणा अथव जेके चवंदा त असांखे शरीयत में विरासत नथी मिले पई एतिरी, असांखे जेकॾहिं राजूणे हिसाब सां जेकॾहिं वरसो मिलंदो त उन में असांखे कसर मिलंदी, हेॾे असांखे कस आहे शरीयत में कसु था सम्झनि पिया। अबा बरकत ॾियण वारो केरु आहे ॿुधायो सही? बरकत ॾियण वारो केरु आहे? बरकत ख़ुदा ॾींदो आहे न। माण्हू हराम घणो गॾु कंदो आहे, पोइ उनखे बीमारियूं ख़ुदा कहिड़ियूं ॾेई छॾींदो आहे। हराम त गॾु कंदो, रिश्वत जा पैसा गॾु कंदो, व्याज जा पैसा गॾु कंदो, माण्हुनि खे पटींदो, ज़ुल्म सां पैसा गॾु कंदो, पर जेका ख़ुदा बीमारी ॾींदुसि उन में जान ज़िंदगी भर न छॾाए सघंदो। पर जेको ग़रीब जेको दीन ते, इस्लाम ते, हक़ ते, हलाल ते क़ाइमु रहंदो, उनखे भले जा हलाल थोरो नज़र ईंदो, पर उनजी ज़िंदगी त सुकून वारी आहे। उनजी ज़िंदगी सुकून वारी, उनजी सिहत ऐं तंदुरुस्ती, उनजे बचड़नि में सिहत, उनजे घर में बरकत। हलाल खोरी आहे, हलाल खाए थो, हलाल पंहिंजे बचड़नि खे हलाल सां पाले थो, इहा थोरी नेमत आहे छा? अॼु माण्हू ईअं भॻा था वञनि पिया, बसि हेॾे पैसा घणा मिलंदा, हेॾे असांखे फ़ाइदो थींदो, हेॾे शरीयत जे हिसाब सां इस्लामी उसूलनि जे मुताबिक़ असांखे हेॾे वर्षे में असांखे घटि शइ मिलंदी, हेॾे दौस दहमान दांदली सां घणो कुझु वठी वेंदासूं, पोइ माण्हू हर कोई इन पासे ॾिठो हलियो वञे। अज़ीज़ो, दुआ कयो त अल्लाह ताला कलमे वारनि खे इस्लाम ते हलाए, दुआ कयो त अल्लाह ताला असांखे क़ुरान ते हलाए। अल्लाह ताला इन क़ुरान जी तालीम जे लाइ फरमाए थो, असां इनखे आसान करे छॾियो अथसीं। पोइ आहे कोई इन क़ुरान जे निज़ाम ते हलण वारो, आहे कोई इन क़ुरान जी तालीम खे पढ़ण वारो, आहे कोई जेको क़ुरान वारनि जो पासो वठण वारो, आहे कोई जेको माण्हू इस्लाम जे मज़हब खे चिंबड़ वारो, कोई बि हिन में मुल्ह न आहे। हे जेके तालिब फारिग थिया था हिन खां पुछो, अबा घणी फीस ॾींदा उस्तादनि खे महीने में? अञा इन्हनि जो इलाज बि मदरसे वारनि ते, इन्हनि जा लटा कपिड़ा पोशाक बि मदरसे वारनि ते, ऐं इन्हनि जो भाड़ो किरायो बि मदरसे वारनि ते। अञा मदरसे वारा चवंदा अबा तुंहिंजो अमड़ अबा अबो अमा जेके आहिनि ठीकु आहे, या यतीम आहे त हे वरी पंहिंजे घर वारनि जे लाइ बि खणी वञे, ईअं बि थींदो आहे। अञा घर हुनखे वरी महीने में वज़ीफ़ो 50, 200, 500, 1000 रुपए ताईं वज़ीफ़ो बि मदरसे वारा अचनि था, भई तुंहिंजे इख़राज आहे, घर वारनि खे तंग न कर, हे तुंहिंजे तेल साबुण जे लाइ, तुंहिंजे सुरमे सराई जे लाइ, हे तुंहिंजे लाइ हे पैसा आहिनि बसि। अञा घर हुनखे महीने में अञा 200, 500, 1000 रुपयो ॾींदा आहिनि मदरसे वारा, त घर वारनि खे तंग न कयो। ऐं तव्हां हाणे हिन बोर्ड में तव्हां ॾिठो त आलमनि खे जेको कुझु मिलियो क़ौम जॻहियूं रखियूं, अबा हीअ असांखे मिलियो आहे, हे वठो। पोइ कंहिंखे केतिरा बुरा मिलिया, कंहिंखे छा मिलियो, कंहिंखे छा मिलियो, इहा आलमनि सगोरनि दीन वारनि खे, मदारिस वारनि खे, जेकी बि पंहिंजे मुखैर हज़रातनि उन्हनि वीचारनि जेको तावन कयो हुन बारिश मुतासिरीन में उहे तक़सीम कयूं। तव्हां सभिनी दुनिया ॾिठो, किथे केरु थो विराए, किथे लाखो साहब बोरा खयूं घुमंदो वेंदो आहे, किथे राशिद साहब बोरा खयूं घुमंदो वेंदो आहे, किथे कहिड़े मदरसे वारा, किथे कहिड़ी ट्रस्ट, किथे कहिड़ी ट्रस्ट। इहे सभु कराची जा दोस्त, इहे सभु जेके अल ख़ैर हज़रात तावन करण वारा मदारिस जे वास्ते सां इहे माण्हुनि खे ॾियनि पिया, ऐं असांजी हुकूमतूं हेठि रहिजी वियूं, असांजी हुकूमतूं सभु ख़ामोश थी वियूं। अहिड़े क़िस्म जा तव्हांखे खोड़ चशमदीद वाक़ियात तव्हांखे मिलंदा, जेके तव्हांखे ॿुधाईंदा त असांखे हिननि ॾिनो, हिननि न ॾिनो। हाणे असां छा चऊं? तंहिंजे करे एहसास इल्म वारनि में आहे, एहसास हिन क़ुरान जी तालीम वारनि में आहे, ॿियनि में एहसास कोन अथव। व्यवहार हर को माण्हू चवंदो जेकर मूंखे अचे मां पंहिंजो पेट भरियां, बसि जान छुटी। दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला असांखे दीनदारनि सां ताल्लुक़ क़ाइमु करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुंहिंजे हज़ूर फरमायो, 4 टोला क़यामत जे ॾींहुं नाजी थींदा, 4 टोलनि खे निजात मिलंदी। हिकु जेको क़ुरान पढ़ाइण वारा, ॿिया क़ुरान पढ़ण वारा, टियों क़ुरान ॿुधण वारा, जीअं तव्हां असां अॼु ॿुधण जे नियत सां आया आहियूं। दुआ कयो त अल्लाह ताला असांखे उन्हनि मज़ो करे, इहे बि इन्हनि खे बि निजात मिलंदी, जेके पंहिंजा कमकार सभु कुझु छॾे करे बसि बाबा अॼु को ॾींहुं आहे क़ुरान ॿुधूं था। ऐं चौथे नंबर में जेके अहले क़ुरान सां मुहबत करण वारा आहिनि, उन्हनि खे बि ख़ुदा क़यामत जे ॾींहुं जन्नत ॾे मोकिलींदो। तव्हां बि हलो जन्नत में, बसि
अज़ीज़ो ही अहिड़ियूं महफ़िलियूं आहिनि क़ुरान जूं जो ला यश्का जलीसो हज़ूर फरमायो कोई बि जेको बि वेहंदो उहो कॾहिं बि रहमत खां ख़ाली न वेंदो। हेॾे दुनिया में जेको माण्हू 4 घड़ियूं कढे थो क़ुरान वारनि जी महफ़िल में वेहण जे लाइ, क़ुरान पाक जे ॿुधण जे लाइ ऐं दीन इस्लाम खे सिखण जे लाइ ऐं दीनदारनि जी ज़ियारत करण जे लाइ, इहे घड़ियूं उन जे लाइ क़यामत जे ॾींहुं उलूवे दर्जात जो सबबु बणबियूं ऐं ख़ुदा वटि निजात जो सबबु बणबियूं। दुआ कयो त अल्लाह ताला तव्हां असांखे ताल्लुक़ आलिमनि सां क़ाइमु करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला असांजे इन मदारिस खे हमेशा दाइम क़ाइमु रखे ऐं जेके बि दोस्त जेके इन क़ुरान पाक जे इदारनि में जेके कमु करनि था, जेके इनखे संभालनि था, जेके ख़िदमत करनि था, अल्लाह ताला इन्हनि उस्तादनि जे महिनत खे, ख़ादिमनि जी ख़िदमत खे, मुआविनीन जे ताउन खे बि रब साईं मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजी हिन जी हाज़िरी खे बि मंज़ूर ऐं मबरूर फरमाए। काफ़ी आलिम सगोरा वेठा आहिनि, उन्हनि जो काफ़ी ऐं शाफ़ी ख़िताब थींदो। अल्लाह तबारक व तआला तव्हां असां समूरनि खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका